अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 9 जून 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवल इहा ई दुआ त शाल जितो हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। जॾहिं ॻाल्हियूं अमन मुआदे तरफ़ वधी रहियूं आहिनि, अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, त उन सूरत में ईरान आख़िर छाजे करे इसराइल मथां हमिलो कयो? आख़िर छाजे करे हुनखे अमेरिका खे अखि ॾेखारणी पई? इन बाबति असीं प्रोग्राम में ॼाण जी कोशिशि कंदासीं। पीपल्स पार्टी हाणे जॾहिं गिलगित जे इलेक्शन में कामयाबु थी चुकी आहे, तॾहिं केतिरा ई सवाल साम्हूं उभरी आया आहिनि त गिलगित में पीपल्स पार्टी आख़िर कामयाबी कीअं माणी? छा किथे ईअं त नाहे जो गिलगित में कामयाबीअ जी पीपल्स पार्टी क़ीमत अदा कंदी? कामयाबीअ खां पोइ पीपल्स पार्टी आख़िर छा कंदी? इन बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं। आज़ाद कश्मीर में जॾहिं एहतजाज थी रहिया आहिनि, तॾहिं एहतजाज खे ताक़त जे ज़ोर ते रोकण जी कोशिशि कई पई वञे। मुख़्तलिफ़ पाबंदियूं मढ़ियूं वियूं आहिनि। उन्हनि पाबंदियुनि जा आख़िर कहिड़ा नतीजा निकिरंदा? इन बाबति बि ख़ुसूसी रिपोर्ट प्रोग्राम में हूंदी त सिंध में औरतुनि ते तशदुद जा वाक़िआ आख़िर कॾहिं रुकिजी सघंदा? इन बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त सिंध लाइ जाखोड़ींदड़ खाहुड़ी किरदारु साईं हुसैन बख़्श थेबो जी सालगिरह ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। मुज़फ़र चांडियो जी शाइरी प्रोग्राम में शामिलु हूंदी त मुख़्तलिफ़ तबसरा बि हूंदा ऐं तजिया बि हूंदा। सभ खां पहिरियां इहो ॼाण जी कोशिशि कंदासीं त ईरान इसराइल ते आख़िर हमिलो छाजे करे कयो? अमेरिका ऐं ईरान जे विच में जंग बंदी खां पोइ ईरान पहिरियों भेरो आचर जे ॾींहुं इसराइल ते मिज़ाइल सां हमला कया, जंहिंखां पोइ इसराइली फ़ौज बि जवाबी कार्रवाई कंदे ईरान खे निशानो बणाइण जी दावा कई। जॾहिं त ईरान जे पासदारान इनक़लाब चयो त हीअ कार्रवाई को आरज़ी वाक़ियो न आहे, बल्कि मुसलसिल हमलनि जे हिकु मुकमिल हफ़्ते जी शुरूआति आहे। पासदारान इनक़लाब इहो बि चयो त ईंदड़ 7 ॾींहंनि ताईं 24 कलाक मीज़ाइल ऐं ड्रोन जूं लहरूं जारी रहंदियूं, जेसिताईं दुश्मन खे रोकियो न वञे ऐं हू पंहिंजा ॾोही अमल बंदि न करे। ईरानी सरज़मीन खे निशानो बणाइण जी हर कोशिश जो अहिड़ो तबाह कंदड़ ऐं भरपूर जवाबु ॾिनो वेंदो जेको सभिनी उमेदुनि खां वधीक हूंदो। उन खां अॻु ईरान लिबनान में इसराइली कार्रवाइनि खे जंग बंदी जी भञकड़ी करार ॾींदे इलाइक़े में अमरीकी अॾनि ऐं इसराइली असासनि खे ॿीहर जाइज़ हदफ़ करार ॾिनो हो। अमरीकी सालसी सां थियल जंग बंदी खां पोइ इसराइल आचर ॾींहुं पहिरियों भेरो लिबनान जे गादी वारे शहर बेरूत जे ॾाखिणनि इलाइक़नि ते शदीद हमला कया हुआ। उन्हनि हमलनि खां पोइ ईरानी पार्लियामेंट जी क़ौमी सलामती कमीशन जे तर्जुमान चयो हो त उन हमले जो जवाबु ॾिनो वेंदो। साॻिए ॾींहुं ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकर चयो हो त ईरानी क़ौम ख़िलाफ़ सामूंडी नाकाबंदी ऐं इसराइली हुकूमत खे मिलंदड़ अमरीकी साए सिग्नल इलाइक़े में अमरीकी ऐं इसराइली अॾनि ऐं असासनि खे जाइज़ हदफ़नि में तब्दील करे छॾियो आहे। असांजी हथियारबंद फ़ौज जा हथ हमेशह वांगुरु खुलियल आहिनि। हुन वधीक इहो बि चयो हो त अमरीका ऐं इसराइल न जंग बंदी जा पाबंद आहिनि, नई ॻाल्हियुनि ते यकीन रखनि था। सामूंडी नाकाबंदी ऐं लिबनान बाबति मुआदनि जी भञकड़ी मां ज़ाहिर थिए थो त हू सिर्फ़ु ताक़त जी ॿोली सम्झनि था। ईरान जे हमलनि खां पोइ अमरीकी सदर बि तारान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वापसि अचण जो मशवरो ॾिनो। हुन चयो त ईरान पंहिंजा मिज़ाइल फायर करे चुको आहे, हाणे इहो काफ़ी आहे। ॻाल्हियुनि जी मेज़ ते वापसि अचो ऐं मुआदो करियो। बाद में अमरीकी सदर ट्रंप चयो त इसराइली वज़ीर अज़म सां राबितो करे खेसि जवाबी हमिलो न करण जो मशवरो ॾींदुसि। ॿिन्ही पासनि खां कार्रवाई थी चुकी आहे। इसराइल पंहिंजो हमिलो कयो ऐं ईरान पंहिंजो। हाणे वधीक कंहिं कार्रवाई जी ज़रूरत न आहे।
अमेरिका ईरान सां हिकु हतमी मुआदे जे तमामु वेझो आहे ऐं मां नथो चाहियां त मौजूदा सूरतहाल उन अमल खे मुतासिर करे। ईरानी हमले खां पोइ इसराइली फ़ौज जे तर्जुमान चयो त ईरान हमिलो करे संगीन ग़लती कई आहे। अमरीकी सदर जी सलाह बावजूदि इसराइली फ़ौज सूमर ॾींहुं ईरान जे केतिरनि ई हंधनि खे पिणु निशानो बणायो। इसराइली फ़ौज पंहिंजे बयान में चयो त कुझु वक़्तु अॻु इसराइली हवाई फ़ौज ओलह ऐं विचोले ईरान में ईरानी हुकूमत सां लाॻापियल फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो। उन्हनि हमलनि में थियल जानी नुक़सान या सही हंधनि बाबति तफ़सील जारी न कया विया। ईरान जे हवाई अॾनि तां समूरियूं उॾामूं मुअतल थी वियूं आहिनि, जॾहिं त इराक़ पारां पिणु छिकताण जे करे पंहिंजूं फ़िज़ाई हदूं 72 कलाकनि लाइ बंदि कयूं वियूं आहिनि। ईरान जो इहो मौक़िफ़ आहे त जंग बंदी जी मुसलसल भञकड़ी थिए पई, जंहिंजे करे असीं कार्रवाई खे जाइज़ सम्झूं था। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट। हाणे जाइज़ो वठूं था गिलगित बल्तिस्तान वारी सूरतहाल जो। गिलगित बल्तिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत हासिल करे वरिती आहे। गिलगित जी सियासी तारीख़ में आमतौरु इहा रिवायत रही आहे त वफ़ाक़ में जंहिं जमायत जो वज़ीर अज़म हूंदो आहे, गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि में बि साॻी जमायत कामयाबी हासिल कंदी आहे। पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं तहरीक इंसाफ़ जे हुकूमतनि दौरान बि उहा ई रिवायत बरक़रार रही। हाणे पीपल्स पार्टी नवाज़ लीग जी इतिहादी त आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहे। उन लिहाज़ खां उन्हनि चूंडनि हिकु पुराणी सियासी रिवायत खे बि तब्दील करे छॾियो आहे। हाणे पीपल्स पार्टी सिंध, बलूचिस्तान ऐं आज़ादु कश्मीर सां गॾोगॾु गिलगित बल्तिस्तान में बि हुकूमत ठाहींदे नज़र अची रही आहे। आमतौरु गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि जो पाकिस्तान जी क़ौमी सियासत या वफ़ाक़ी हुकूमत ते घणो असरु न पवंदो आहे, पर हिन भेरे सूरतहाल कुझु मुख़्तलिफ़ हुई। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग इतिहादी हुजण बावजूदि गिलगित बल्तिस्तान में हिक ॿिए ते खुलियल तनक़ीद कंदा रहिया। नवाज़ लीग जा अॻुवान गिलगित बल्तिस्तान जी अवाम खे कराची ऐं लाहौर जा मिसाल ॾेई पीपल्स पार्टी जी सिंध में हुक्मरानी जो मज़ाक़ उॾाईंदा रहिया। बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु नवाज़ शरीफ़ जे गिलगित वारे दौरे ते हल्की फुल्की तनक़ीद कंदो रहियो। मुस्लिम लीग नून तरफ़ां नवाज़ शरीफ़ खे बि चूंड मुहिम में आंदो वियो, पर उन मां को वॾो सियासी फ़ाइदो हासिल न करे सघी। हिन भेरे गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि खे वफ़ाक़ी सियासत सां इन करे बि ॻंढे ॾिठो पए वियो, छाकाणि त बजट जे मौक़े ते नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जे विच में मुआशी, सियासी ऐं आइनी मामलनि ते इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं आम हुयूं। बिलावल भुट्टो बि इन्हनि मामलनि खे पंहिंजी चूंड मुहिम जो हिसो बणाईंदो रहियो। इन सबबि हिन भेरे गिलगित बल्तिस्तान जूं चूंडूं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे इतिहाद ऐं सियासी लाॻापनि लाइ बि हिकु इम्तिहान बणियल रहियूं। हाणे इन्हनि नतीजनि केतिरा ई सवाल बि पैदा करे छॾिया आहिनि। छा सियासी रिवायत जे उबतड़ायल उहे नतीजा नवाज़ लीग लाइ को सियासी पैगाम आहिनि? छा पीपल्स पार्टी मुआशी ऐं आइनी मामलनि ते जेका सियासी पोज़ीशन इख़्तियार करे रही हुई, हाणे उन्हनि नतीजनि खां पोइ उन में तब्दीली ईंदी? सदर जो उहिदो, सेनेट जे चेयरमैनशिप, सिंध, बलूचिस्तान, आज़ादु कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जूं हुकूमतूं, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जूं गवर्नरियूं, उहे सभु उहिदा पीपल्स पार्टी वटि हुजण जो छा इहो मतिलबु वरितो वञे त मौजूदा सियासी निज़ाम लाइ 2029 ताईं सभु कुझु सकून सां हलंदो रहंदो? जेकॾहिं ईअं आहे त छा पीपल्स पार्टी खे 28 आइनी तरमीम जे बुनियादी नुक़्तनि ते बि को इख़्तिलाफ़ न रहंदो? ऐं जेकॾहिं इख़्तिलाफ़ थियो बि त छा पीपल्स पार्टी एतिरा वॾा सियासी मुफ़ाद दाव ते लॻाए मौजूदा निज़ाम खे चैलेंज करण जो ख़तरो खणंदी? छा गिलगित बल्तिस्तान जूं चूंडूं पाकिस्तान जी मजमूई सियासत ते बि असरअंदाज़ थींदियूं या न? सिंध सां वफ़ाक़ जे नाइंसाफ़ियुनि बाबति समीर अहमद बिरोही लिखे थो, हर साल जियां हिन साल बि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न पियो मिले। सिंध जे हिसे जो पाणी पंजाब खणी रहियो आहे। पंजाब हज़ारें क्यूसिक पाणी खणे थो। सिंधू दरिया मां ग़ैरक़ानूनी केनाल कढिया पिया वञनि। सिंध सूबे जे माण्हुनि खे ग़ुलामी तरफ़ मोकिलियो पियो वञे। सिंध सूबे सां एतिरो ज़ुल्म छो आहे? सिंध सूबे सां वफ़ाक़
की हुकूमत सदाई ज़्यादतियूं कयूं आहिनि। सिंध जा सभु इख़्तियार पंजाब हवाले आहिनि। चूंडियल नुमाइंदा पंजाब जा ग़ुलाम बणियल आहिनि। तेल गैस सिंध मां निकिरी रहियो आहे, पोइ बि सिंध में गैस जी लोड शेडिंग कई पई वञे। वफ़ाक़ सदाई सिंध सां ज़ुल्म कयो आहे। सिंध जे नाणे खाते जो चवणु आहे त सिंध खे 10 महीननि दौरान मालियाती हिसे में वफ़ाक़ खां 570 अरब 32 करोड़ रुपया मिलणा हुआ, पर रुॻो 495 अरब मिलिया आहिनि। 178 अरब रुपया घटि ॾिना विया आहिनि, जंहिंजे करे सिंध मालियाती बुहरान जो शिकार आहे। इहा कार शायदि दुनिया जे कंहिं जमहूरी मुल्क में हुजे जेको वर्ता वफ़ाक़ पारां सिंध सां रखियो पियो वञे। उहा आइनी क़ानून जी भञकड़ी आहे। सिंध सभिनी सूबनि खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ सूबो आहे, पर ज़्यादतियुनि जे करे सिंध जे माण्हुनि में तमामु घणी अहसास महरूमी वधी रही आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। आज़ाद कश्मीर में अवामी एक्शन कमेटी खे एहतजाज जे सॾ ते कलदम करार ॾिनो वियो आहे। जॾहिं ते इंटरनेट सर्विस बंदि आहे, इन सॼी सूरत हाल ते असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था शहज़ाद मलक जी तरतीब ॾिनल रिपोर्ट, जेका असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर जी हुकूमत आज़ाद कश्मीर जॉइंट अवामी एक्शन कमेटी खे कलदम करार ॾेई छॾियो। तनज़ीम जी कोर कमेटीअ जे 31 मेंबरनि समेत ॿियनि अहम अॻवान जा नाला दहशतगर्दी मुख़ालिफ़ एक्ट 2014 जे शेड्यूल 1 में शामिल कया विया आहिनि। हीउ फ़ैसिलो रावलाकोट में क़ानून लागू कंदड़ इदारनि ऐं एहतजाज कंदड़नि जे विच में थियल झेड़नि खां हिकु ॾींहुं अॻु कयो वियो हो। रावलाकोट जे कमिश्नर सरदार वहीद मूजिबि उन्हनि झेड़नि में 4 पुलिस एहलकार मारिजी विया, जिन में हिकु सब इंस्पेक्टर बि शामिल हो, जॾहिं त 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी पिणु थिया। हुकूमत पारां 5 जून ते जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो त हुकूमत वटि इहो यकीन करण जा मुनासिब सबब मौजूदु आहिनि त जॉइंट अवामी एक्शन कमेटी दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलविस आहे। जॾहिं त ॿिए पासे जॉइंट अवामी एक्शन कमेटी हिन फ़ैसिले जी सख़्त मज़म्मत कंदे उनखे हुकूमत जी वाइड़प जो नतीजो करार ॾिनो। कमेटी जे कोर मेंबर शौकत नवाज़ चयो त हीअ तनज़ीम अॻु बि पुरअमन ऐं हाणे बि पुरअमन आहे। असां कॾहिं बि अहिड़ो क़दम न खंयो आहे जंहिंसां रियासत या उन जे इदारनि जी साख या सलामती खे नुक़सानु पहुतो हुजे। यादि रहे त जॉइंट एक्शन कमेटी 9 जून ते पाकिस्तान में रहंदड़ कश्मीरी मुहाजिरनि लाइ मख़सूस 12 असेंबली सीटुनि जे ख़ात्मे ख़िलाफ़ सॼे कश्मीर में एहतजाज जो ऐलान करे चुकी हुई। एहतजाज जे ऐलान खां पोइ सॼे इलाइक़े में छिकताण वधी वई। अमन अमान जे ख़दशनि सबबि वफ़ाक़ी हुकूमत इज़ाफ़ी सिक्योरिटी एहलकार कश्मीर मोकिलिया आहिनि। मुज़फ़राबाद में कलम 144 लागू कयो वियो आहे। शहर में इंटरनेट सर्विस पिणु बंदि कई वई आहे। 7 जून ते पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर जी सुप्रीम कोर्ट पिणु हिकु हुकूमती रेफरेंस ते राय ॾींदे चयो त पाकिस्तान में रहंदड़ मुहाजिरनि लाइ मख़सूस 12 सीटुनि बाबति आइनी तरमीम जो फ़ैसिलो ईंदड़ चूंडनि खां पोइ ठहंदड़ नई असेंबली करे सघे थी। आज़ाद जम्मू एंड कश्मीर इंसदाद दहशतगर्दी एक्ट 2014 तहत शेड्यूल 1 में शामिल तनज़ीमनि ऐं माण्हुनि ते सख़्त पाबंदियूं लागू कयूं आहिनि। जॾहिं त शौकत नवाज़ मीर जो चवणु आहे त तनज़ीम ते पाबंदी हुकूमत जी परेशानी ऐं नाकामी जो नतीजो आहे। कुझु ॾींहं अॻु मुज़फ़राबाद में थियल इजलास दौरान माण्हुनि खे हिदायत कई हुई त एहतजाज में शामिलु थींदे पंहिंजा सुञाणप कार्ड पाण सां खणी अचनि, जीअं को शिदत पसंद माण्हू एहतजाज में शामिलु न थी सघे। हुन चयो त गुज़िरियल साल अक्टूबर में पाकिस्तान हुकूमत जे हिकु वफ़द सां ॻाल्हियूं थियूं हुयूं। हुकूमत 6 महीननि जो वक़्तु घुरियो हो, पर केतिरनि ई ॻाल्हियुनि जे दौरनि बावजूदि मुतालबा पूरा न कया विया, जंहिंखां पोइ 9 जून ते एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो। तनज़ीम पाबंदी वारे हुकूमती फ़ैसिले खे मुनासिब वक़्त ते सुप्रीम कोर्ट में चैलेंज जो ऐलान पिणु कयो।
जॾहिं त तजिए निगार चवनि था त जेकॾहिं तनज़ीम सां लाॻापियल माण्हू शिदत पसंदि आहिनि त पोइ माज़ी में उन्हनि सां ॻाल्हियूं छो कयूं वियूं ऐं हाणे बि हुकूमत ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जी ॻाल्हि छो करे रही आहे। नामियारे साफ़ी हामिद मीर चयो आहे त अवामी नुमाइंदगी कंदड़ तनज़ीम खे कालदम करार ॾियण सां कश्मीर जे माण्हुनि में नफ़रत ऐं बेज़ारी वधी सघे थी। संदसि ख़्याल मूजिबि माज़ी में बि अहिड़ा क़दम खयां विया आहिनि पर उन जा नतीजा बहितर न निकिता। 30 सेप्टेम्बर 2023 ते अवामी एक्शन कमेटी जे एहतजाज दौरान केतिरा ई माण्हू गिरफ़्तार थिया, जंहिंजे रद्द अमल में 5 अक्टूबर ते सॼे इलाइक़े में शटर डाउन ऐं हड़ताल पिणु रही। 3 नवंबर 2023 खां हुकूमत ऐं अवामी एक्शन कमेटी विच में ॻाल्हियूं शुरू थियूं, पर केतिरियूं मुलाक़ातूं थियण बावजूदि के बि नतीजा साम्हूं न आया। 11 मई 2024 ते कमेटी पंहिंजनि 10 नुकाती मुतालबनि जे हक़ में मुज़फ़राबाद ताईं लॉन्ग मार्च शुरू कयो। 13 मई ते पाकिस्तान हुकूमत मुदाख़लत कई ऐं 20 किलो अटे जो थेलो 1000 रुपयनि में विकिरे जो ऐलान कयो। घरेलू सार्फ़िन लाइ बिजली 3 खां 6 रुपया फ़ी यूनिट कई वई। कमर्शियल सार्फ़िन लाइ बिजली 10 खां 15 रुपया फ़ी यूनिट मुक़ररु कई वई। लॉन्ग मार्च दौरान इस्लामगढ़ में हिकु पुलिस ऑफिसर ऐं मुज़फ़राबाद में 2 एहतजाज कंदड़ मारिजी विया। सेप्टेम्बर 2025 में मामिलो ॿीहर गरम थियो ऐं आख़िरकार अक्टूबर 2025 में हुकूमत ऐं कमेटी विच में हिकु मुआइदो थियो, जंहिंखां पोइ एहतजाज ख़तमु कयो वियो। तंहिं हूंदे बि कमेटी जो चवणु आहे त उन मुआइदे ते मुकमिल अमल दरामद न थियो, तंहिं करे हुन ॿीहर एहतजाज जो सॾु ॾिनो। हिन भेरे शुरू थियल छिकताण किथे दंग कंदी, इहो ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे औरतुनि ते तशदुद वारे वाक़िअनि बाबति ख़ुसूसी लेख शामिल करियूं था, जेको असांखे ॾियारे मोकिलियो शमशाद ॿपड़। मोहन जे दड़े जी मिटी में सिंध जे हज़ारे सालनि जी तहज़ीब दफ़न थियल आहे ऐं उनजी सूंह ऐं सभ्यता जो मिसाल पूरी दुनिया में नथो मिले, संबारा खां वठी मेन स्टूपा ताईं। पर अॼु जे जदीद दौर में जिते हथरादू ज़हानत ऐं रोबोटिक तरक़ीअ जे दौर में दाख़िल थी चुकी आहे, तॾहिं सुवाल इहो आहे त असीं किथे बीठा आहियूं। सिंध जी सरज़मीन प्यार, अमन ऐं भाईचारे जो मर्कज़ रही आहे। सिंध हमेशह दुनिया खे ॾियणु सिखियो आहे, वठणु न। दुनिया जे नक्शे ते शायदि ई को अहिड़ो ख़ितो हुजे जिते दरिया, ज़रख़े ज़मीनूं, समुंड, तेल, गैस, कोयलो, रेगिस्तान, कारंजर जहिड़ा कुदरती ख़ज़ाना गॾु मौजूदु हुजनि। पर अफ़सोस उहे सभु वसीला बि सिंध जी आवाम जे ॾुखनि ऐं महरूमियुनि जो ख़ात्मो न करे सघिया आहिनि। वेतर सिंध दुश्मनी में इज़ाफ़ो थियो आहे। ॼाणी वाणी सिंध जी तालीम खे तबाह कयो वियो, सिहत जो निज़ाम कमज़ोर बणायो वियो ऐं क़ानूनी सरिश्तो मुकमल गैर फ़ाल कयो वियो। रहियल कसर क़बाइली झड़नि ऐं दहशतगर्दी पूरी कई। अप्रैल, जेको बहार जी आमद ऐं नवनि ख़्वाबनि जो महीनो सम्झो वेंदो आहे, हिन भेरे थधिड़ी हीर सां गॾु रत जी बोइ बि खणी आयो। ख़ासि तौरु औरतुनि लाइ हीउ अरसो करबला बणिजी वियो। गुज़िरियल 2 महीननि दौरान 30 खां वधीक औरतूं पंहिंजनि ई हथां क़तल थी वियूं। जेके संदनि मुहाफ़िज़ ऐं सार हुअणु घुरिजनि हा, से ई क़ातिल बणिजी विया। ख़ालदा, रुबीना चांडियो, नाइला भट्टी, माजिदा मलक, नसीबा जमाली, वहीदा चन्ना, शाहिदा जतोई, रीमा कोलाची, शाहिदा सोलंगी, आबदा ख़ासकेली, रेशमा पंवर, सीमा मीराणी। ही त रुॻो कुझु निमाया क़तल केस आहिनि। अहिड़ा न ॼाण केतिरा ई वाक़िआ आहिनि जेके कॾहिं रिपोर्ट ई न आहिनि थिया। इहे रुॻो नाला न आहिनि, पर ग़ैर जे नाले ते बेगुनाह क़तल कयल औरतूं आहिनि जेके पंहिंजे घर जी सुख शांती लाइ समाज में पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं हुयूं। उन्हनि नाहक शहीद थियल औरतुनि जे दर्द जो शायदि कॾहिं बि मुकमिल इंसाफ़ न थी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामो, जेको अवां जी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं भली भित ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि।
असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं लाइक करियो। ऐं हाणे सिंध जे अरॾे पुट मुसलसल जाखोड़ींदड़ कामरेड हुसैन बख्श थेबो जी सालगिरह ते खेसि भेटाउनि जा गुलाब छूं था। उस्ताद ख़ालिद लिखे थो, कामरेड हुसैन बख्श थेबो सिंध ऐं सैद जो सचो आशिक़, दानिश्वर, क़ानून जो माहिर ऐं ॿियूं केतिरियूं ख़ूबियूं रखंदड़ मुंहिंजो दिलबर दोस्त बल्कि घर जो भाती आहे। कामरेड हुसैन बख्श थेबे सां मुंहिंजो वास्तो ऐं संगत खे लॻभॻि 50 साल थी चुका आहिनि। कामरेड हुसैन बख्श जे ख़ानदान जो वास्तो सनाई सैदनि सां समन जे दौर यानी सैयद हैदर सनाई खां वठी आहे। संदन असल ॻोठ भियां बि सन शहर जे वेझो हुयो, जंहिंखे दरिया पाए वियो। कामरेड हुसैन बख्श थेबे जे सभिनी भाइरनि सां मुंहिंजो वास्तो ऐं बांह ॿधण जी वाट आहे। हीउ ख़ानदान सैयद हैदर सनाई खां वठी साईं GM सैद ऐं साईं ज़ैन शाह ताईं, यानी अॼु बि सनाई सैदनि जी हर सियासी जदोजहद में संदन बांह ॿेली ऐं साणनि गॾु रहियो आहे। कामरेड हुसैन बख्श मूंखां उमिरि में 9 साल वॾो आहे ऐं मुंहिंजो दिलबर दोस्त हुजण सां गॾोगॾु मुंहिंजो उस्ताद ऐं राज़दार बि आहे। मुंहिंजो साणुसि केतिरियूं हुजतूं आहिनि। कामरेड हुसैन बख्श जो जनम ॾींहुं आहे, जंहिं लाइ खेसि लख लख वाधायूं क़बूल पवनि। शाल जुग जुग जिए ऐं वॾी ॼमार माणे। गुलहसन लाखो लिखे थो, सिंध जे सपूत पुट कामरेड हुसैन बख्श थेबे खे क़ौमी सलाम। सिंध जी क़ौमी तहरीक जे खावड़ी किरदार क़ौमी दानिश्वर साईं हुसैन बख्श थेबे खे दिलि जे हुज़ूर सां जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं। अॼु उन माण्हू जो जनम ॾींहुं आहे, जंहिंजे सीने में दिलि न पर सिंध धड़कंदी आहे। पंहिंजी ज़िंदगी में मूं हज़ारे क़ौमी कारकुन ॾिठा, जिन में केतिरियूं ई ख़ुसूसियतूं ऐं ख़ूबियूं हुयूं, पर उन्हनि में कुझु ख़ामियूं बि नज़र आयूं। हीउ वाहिद माण्हू आहे जंहिंखे क़ौमी मंज़िल तरफ़ सफ़र कंदे मूंखे उनजी का बि ख़ामी नज़र नाहे आई। तोड़े जो हीअ उमिरि आराम करण जी हूंदी आहे, पर हीउ उन्हनि खे आराम करे फुज़ूल वञाइणु नथो चाहे। पंहिंजी धरती जी ग़ुलामी ख़िलाफ़ उनजो कलम, इल्म ऐं अमल हर वक़्तु मुतहरिक आहे। सिंध धरतीअ जे अहिड़े सदोरे पुट साईं GM सैद जे फ़िक्री पैरोकार साईं हुसैन बख्श थेबे खे जनम ॾींहं जूं एतिरियूं मुबारकूं, जेतिरा साल सिंध पापी पंजाबिस्तान मां पंहिंजी जान आजी कराए क़यामत ताईं आज़ादु हूंदी। अला ख़र्जियनि मदीजनि जे मन में असां पिरियनि जूं उमेदूं पसनि, तिहां पोइ मरनि सड़ी इन्ही सूर में। सिंध धरती जे अमुल माणिक मुसलसल मुतहरिक रहंदड़ साईं हुसैन बख्श थेबे खे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जेबानी साईं इमदाद ओढो समेत समूरे सत पारां असीं दिलि जे गहराइनि सां जनम ॾींहं जूं मुबारकूं पेश करियूं था। दुआ आहे त शाल सिहत ऐं सलामती सां सिंध लाइ मुसलसल जाखोड़ींदो रहे। ऐं हाणे प्रोग्राम में शाइरी जा वर्क वरायूं था। ख़ूबसूरत शाइर लेखक मुज़फ़र जांडियो जी ख़ूबसूरत शाइरी अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे संदसि किताब सिंध सॾे थी पई मंझां। अड़े इश्क लाज़वाल ॾींहुं थो केॾा धिका, दिलि जी दुनिया जा शहर केॾा तो दीबल लुटिया। आशिकनि जी अरडाई खपाए खाई वई, कंधार बि तो अॻियां न बीही सघिया। झुकी तिन सभिनि तोखे सजदा कया, वठी विराग छॾे तख़्त गौतम जियां। झंग जूं था वाटूं पुछनि ऐं मौत खे बि था मारे विझनि। नाहे तिन खे ज़िंदगी जो फ़िक्र, अथनि रुॻो तुंहिंजो ज़िक्र। ही ससुई जा सारा सफ़र केच ॾांहुं निकिरी पवण,
ॾम खे ॾेई चकर सोहिणी जो सीरन घिड़ण ऐं चारण जे चिंग ते सिरड़ो घोरे छॾण सभु तुंहिंजा आहिनि कमाल। अड़ियो इश्क लाज़वाल। विछोड़ो जे उनवान हेठां मुज़फ़र चांडियो लिखे थो, जिते चांडोकी नंगी हले थी उन्हनि पेचरनि ते मध जूं सुर्खियूं भरियूंसीं। चंड तकींदो रहियो हो, दिलि खे पलींदो रहियो हो। चकोर जे अखियुनि में जागी पियो हो ऐं जाम छोरे मथां रोई पियो हो। अञा सिंध वरसती सुती कोन हुई। काज़ी कुर्ब मां इल्सा खे भाकुर भरियो हो। चरियो चंड नशनि में चुमियो घणो हो ऐं सॼी राति रिड़नि में भटकियो घणो हो। सितारा हसरतनि मां तकींदा रहिया हा, अंदरि ई अंदरि में सॾींदा रहिया हा। तॾहिं तो घड़ी ॾांहुं निहारे चयो हो, वरी राति मिलबो। पोइ भरे जाम पीजा, हवाउनि सां गॾिजी सॼी राति जीजा। सदा सुॾकण जा कई आवाज़ आया, न हयाती में कॾहिं चोॾहीं राति आई। नई वचन तुंहिंजे जी वरजाओ जी का कॾहिं बात आई। हर राति रड़ंदे थी प्रभात आई ऐं असां ते ॾाइण ॾुखी ॾात आई। सिंध सदियुनि खां तरंदी रही आहे, ज़ालिम सां सदाईं विढ़ंदी रही आहे। न शिकस्तूं असांखे सोलियूं मिलियूं आहिनि, हा विढ़ंदे वतन खे ज़िंदगियूं ॾिनियूं आहिनि। छा मकलीर को कोई क़ब्रिस्तान आहे, अर्पना जो दिलबर ही दास्तान आहे ऐं रनी कोट को राज़ त नाहे। विढ़ंदड़ वतन जो सो आवाज़ आहे, ही कलंदर बि कुर्ब जो कुठल आहे यारो। लकी में हू लालण सुम्हियो कोन आहे, मीरापुर जो मुर्शिद झुकियो कोन आहे। भिटाई जो भिट खे भाकुर भरे थो, सदियुनि खां सिंधड़ी खे सजदा करे थो। कासिम खां ॾाहर ॾकियो कोन आहे ऐं विढ़ंदे वतन तां थको कोन आहे। ॾेई वियो असांखे ही पैगाम आहे, वतन जंहिं विसारियो असां मां सो नाहे। अणासो सो आहे, अणासो सो आहे। नथी सिंध संभरे जॾहिं बि तोखे सॼियोसीं, रुनासीं रड़ियासीं जॾहिं बि तोखे छॾियोसीं। थिड़ियासीं किरियासीं, न पिरह जो पिरीं को पैगाम आयो। रिड़नि जी सदाईं डिघी राति आई, असांजो सफ़र छो डिघो थियो सदाईं। विख विख त केॾा छो पंजोड़ पिया आहिनि, सदाईं छो बिस्मिल पंहिंजा ख़्वाब थिया आहिनि। मरण खां अॻे छा जाना न ईंदो, असांजे गलनि तां ई ॻोढ़ा उघींदो। ग़ुलामी जा केॾा तूं लोढ़ा ॾिसीं थो। नथी सिंध संभरे, नथो तोक निकिरे, वञा जे मरी मां क़बर में कढ़ियुनि सां। नही लाश लाहे ग़ुलाम जो पूर जो, सखर खां सिंधू जे छोलियुनि में लोढ़ जो। अड़े सोहणा वतन मुंहिंजा, कनाया कीम तोखां, भुलाया कीम तोखे। अड़े क़ैदी वतन मुंहिंजा, छॾाया कीअं मां तोखे। सदा मूं में तूं उसरीं थो, कॾहिं मूं मां न निकिरीं थो। सदा मूंसां तूं रोईं थो, विसारियां थो न विसरीं थो। अड़े क़ैदी वतन मुंहिंजा, सदा खेतन खड़ो आहीं, हर हंधि तूं छड़ो आहीं। ॿधल दिलि सां चढ़ो आहीं, मखण मिसरी वड़ो आहीं। अड़े क़ैदी वतन मुंहिंजा, सूरज में बि तूं आहीं, पूरब में बि तूं आहीं, लहरुनि में बि तूं आहीं। साहुनि खां परे नाहीं, अड़े क़ैदी वतन मुंहिंजा। अड़े सोहणा वतन मुंहिंजा, अड़े क़ैदी वतन मुंहिंजा, अड़े सोहणा वतन मुंहिंजा। अख जी ॼण पणी आहीं, तहज़ीबनि जो धणी आहीं। हथ कड़ियुनि में कीअं आहीं, हथ कड़ियुनि में कीअं आहीं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुज़फ़र चांडियो जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्ही साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।